असांजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिक वारनि लाइ चिटाई। लतीफ़ साईं थो चए त उमिरि सभु इश्क सी पिरीं जे पुछनि, उमिरि सभु इश्क सी पिरीं जे पुछनि, तिनसी रीस रेज़ालियूं उजाड़ो लाइ कनि, मार्ग जे मरनि वॾा ताले तन जा। ही लतीफ़ साईं जो बैत असल में असांखे हिन में जेको सबक़ु थो मिले हक़ीक़त में त इहो आहे त जेके बि जदोजहद कंदड़ आहिनि, जिन जे ईअं सम्झो त उन्हनि जे जीन में हिकिड़ी सुपर्दगीअ जो मुकमिल जेको आहे सो अहसासु आहे या सुपर्दगीअ जो जज़्बो आहे। ऐं उहे जेके आहिनि से जॾहिं स्ट्रगल था कनि त उन्हनि जे स्ट्रगल में जेके आहिनि से वरी हिकिड़ा रद्द अमल जेके आहिनि से यानी हिकिड़ा ईअं सम्झो त हिकिड़ा रद्दी ख़ाम क़िस्म जा जेके आहिनि से एलिमेंट्स उहे बि माण्हुनि जे ई रूप में उन्हनि जे ई वेझनि जे रूप में कीअं था उन्हनि जे साम्हूं अचनि। उन ते लतीफ़ साईं थो चए त उमिरि सभु इश्क सी, सॼी उमिरि माना टोटली जेके आहिनि पंहिंजो पाण खे डेडिकेट था कनि, सॼी ज़िंदगी पाण खे जेको अर्पण था। उमिरि सभु इश्क सी पिरीं जे पुछनि माना हिकिड़े वॾे जेको आहे उत्साह सां, वॾी डेडिकेशन सां, वॾे जेको आहे सो सुपर्दगीअ जी पूरी हालत सां जॾहिं जेको आहे उहे पिरींअ जी तलाश में आहिनि। तिनसी रीस रेज़ालियूं कुॼाड़ो लाइ कनि। हाणे रेज़ालो चइबो आहे मुज़फ़्फ़र, रेज़ाली आहे उनजो मौन्स। इहे जेके इहे रेज़ालियूं आहिनि इहे निकमियूं, इहे साड़ोलियूं, इहे बेहूदियूं, इहे जेके आहिनि से हिकिड़े क़िस्म जूं नीच, जिन में सुपर्दगी जी सलाहियत न आहे, जिन में अर्पना जी सलाहियत न आहे, उहे उन्हनि सां जेको आहे सो साड़ छो थियूं कनि, छाजे लाइ थियूं कनि। हिकिड़ी त या त ईअं सम्झो ॼण हुननि जी हिकिड़ी इहा फितरत आहे त उहे इन जे करे कनि थियूं त उन्हनि में इहा सलाहियत कोन्हे। बाबा चए तव्हां में उहा सलाहियत न आहे त तव्हां न कयो। लतीफ़ साईं थो चए छो थियूं इहे उन्हनि सां साड़ू कनि त हक़ीक़त में इन जे करे थियूं त हुननि में उहो सुपर्दगीअ जो जेको आहे सो मवाद मौजूदु न आहे। अच्छा, पोइ इहो आहे त मार्ग जे मरनि, हाणे लतीफ़ साईं थो चए त मार्ग जे मरनि वॾा ताले तन जा। इहे जेके जाखोड़ी आहिनि, इहे जेके जदोजहद कंदड़ आहिनि, जेके मुजाहिद आहिनि, इहे जेकॾहिं पंहिंजी जदोजहद में, पंहिंजे मिछनि में, उहे जेकॾहिं रस्तनि ते उहे मिछनि में ई जदोजहद में ई जेकॾहिं उहे जेके आहिनि से मरनि बि था, यानी उहे जेके आहिनि से पंहिंजी जाइ ते जेकॾहिं मिशन पंहिंजे टारगेट ते नथा पहुचनि, पर उन मिशन में ई जेकॾहिं उहे पंहिंजो जेको आहे सो ईअं सम्झो ज़िंदगियूं ॾेई था छॾनि त हक़ीक़त में त इहे त वॾा नसीब वारा इंसान, वॾा उन्हनि जा भाग आहिनि। छाकाणि त मिशन जदोजहद जेका आहे उहा टारगेट खां वधीक जेका आहे सा उहा अहम हूंदी आहे। छो त इन ते लतीफ़ साईं पाण जेको आहे सो गवाही ॾिनी अथई त ॻोल्हियां ॻोल्हियां मल्हां छाल मां मिलां होत मान अंदरि जा लोच मिलण सां माठी थी। हाणे इहो मिलण सां माठी वारो जेको हिसाबु आहे असल में इहो ई आहे त जदोजहद जेका आहे स्ट्रगल आहे, इन में त उहो जेको इमोशन आहे, उहो जेको उद्दमा आहिनि, उहे जेके कैफ़ियतूं उहे त बिल्कुलु सलामत रहंदियूं आहिनि। पर टारगेट ते मिलण खां पोइ, पिरींअ सां मिलण खां पोइ असल में थिए ईअं थो त लतीफ़ साईं खे जेको अहसासु उद्दमनि में कमी न अचे, इन में कोताही न अचे। छाकाणि त इहा जेका कमी आहे, कोताही, इहा ख़ुदि ॼण त हिकिड़े पिरींअ खे जेको आहे सो पिरींअ जो जेको इमेज आहे, पिरींअ खे पाइण जी जेका हिकिड़ी ईअं सम्झो त हिकिड़े क़िस्म जो जेको पंहिंजो इमेज आहे, असल में उनखे वॾे में वॾो नुक़सानु थो थिए। इन जे करे लतीफ़ साईं थो चवे त उमिरि सभु इश्क सी पिरीं जे पुछनि, तिनसी रीस रेज़ालियूं कुॼाड़ो लाइ कनि, मार्ग जे मरनि वॾा ताले तन जा। जीअं लतीफ़।